घुरी से त पैसा न ॾींदो आहे, इज़त सां न कंदे त आऊं पोइ मुंहिंजे पहिरें हथ सां कीअं कढी सघूं था असां। ज़रूरी कोन्हे हर दफ़ा आङुर ई टेड़ी कजे, कॾहिं कॾहिं पाण खे बि टेड़ो थियणो पवंदो आहे। इज़त सां ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे, मां घुरां थी त मूंखे पैसा ॾे न, मूंखे त रुपयो कोन्हे, मूंखे त रुपयो कोन्हे। हाणे वरी हाय रे कुलसूम हाय, इज़त सां घुरिया, मां ॾे पैसा न आहिनि, अलाह जो कसम मां ॾे रुपयो न आहे, 50,000 निकिरी आया आहिनि। इज़त सां न सम्झंदो, प्यार सां न, चोरी सही, ज़ोरी करे कोन था सघूं, वरी छो आई आहे काल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजा पैसा जिन में पिया हुआ त तव्हां न खया आहिनि। पैसा? छा पैसा? घणा? यार पूरा 50,000 रुपया हुया। हा मूंखे छा पे चए, मूं हिकिड़ो 5 रुपया कोन्हे, हाणे वरी 50,000 काथों आया? यार मोॾे त सुञा पई हुआ का करे, पड़ा वारा खेल हुया जानी। बैंक बि तो ॾे, छॾ यार, पैसा तो ॾे, हूंदा न आहिनि, हाणे वरी चए थो पैसा पैसा पैसा, पोइ माना हिन जो मतिलबु त मूंखां लिकाया हुआ न पैसा। मां एसी ताईं छा लिकायो आहे तोखां? छो ॻाल्हि कई अथई? छो वरी छा जी? पंहिंजो कमु कर, ख़बर बसि जेॾी महिल सुबुह जो कमु पियो माण्हू कंदो आहे। मुंहिंजा पैसा गुम थी विया आहिनि खीसे मां जा, पोइ खां न पुछां पियो, वरी कंहिंखां पुछंदुसि? हा बंदि कर पैसा, ईअं ई कढी मां तोखे ॾींदमि पैसा, हिननि मां शॉपिंग कंदसि, 5,000 जो वॻो वठंदमि, बसि वरी ॿियो हिकिड़ो दफ़ो हथु हणिबो त कुझु न कुझु पोइ मुंहिंजो सैंडल वग़ैरह थी वेंदो, ईअं ई पैसा थी ॾियांसि, इज़त सां न ॾींदो त पोइ ईअं ई कंदासीं न, प्यार सां ॾियो त छो चोरियूं करियूं, असां इज़त वारनि खे चोरियूं करणु सेखारे छॾियूं आहिनि मुड़ुसनि, हद आहे, प्यार सां मोहबत सां इज़त सां ॾियो त छो चोरियूं करियूं। हाणे पैसनि जो त जुगाड़ मां हणी वरितो, हाणे कंहिंखे मां फोन कयां जेके अंदरि की बाहि ॾियां ऐं थोरो सदाईं मूंखे साड़ींदी आहे न, हाणे मां हीअं थी कयां, रुबीना खे थी फोन कयां, रुबीना खे इलाही हूंदो आहे न मूंसां, हाय मां त ही VIP वरितो, मां हीअ हितां वरितो, वठी भले लुंडा मां अचे, पर चवंदी मां हितां वरितो, मां हुतां वरितो, थोरो दिली था ॾियूंसि। खण भला बाहि लॻे। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम अस्सलाम, कीअं आहीं? ठीकु आहीं? जी मां ठीकु आहियां। हा ॿुध रुबीना, हा ॿुधां पई ॿुधां। हलेंदे? वरी केॾां हलणो अथई? केॾां चवंदी सही, हलेंदे शॉपिंग करे अचूं। अच्छा मुंहिंजे लाइ केॾां थी वठी हा वञे? तव्हांखे ख़बर आहे न मुंहिंजी कज़न जी शादी आहे न, उन जे लाइ मूंखे कपिड़ा पिया खपनि, सो मां सोचियो तव्हांखे वठी वञा, गॾु हलंदासीं, ॿई सलाह मशवरे सां वठंदासीं न। न यार मां नथी हलां, मूंखे टाइम ई न आहे। अच्छा टाइम न आहे तोॾे, वॾा माण्हू आहियो, तव्हां किथे टाइम हूंदो? हा मतलब वठणो छा अथई? न कुझु ज़्यादा कुझु न आहे वठणो, बसि सोचां पई 15,000 खनि जो मां वॻो वठंदमि, ऐं सैंडल बि ज़ाहिर खपंदो, उहो 2-4,000 जहिड़ो वठंदमि, उन खां पोइ चूड़ियूं वग़ैरह, चूड़ियूं त मूंखे सम्झ में न ईंदियूं आहिनि, कड़ा वग़ैरह वठंदमि, उन खां पोइ ज्वैलरी वग़ैरह ज़ाहिर सभु कुझु खपंदो आहे। हा उहो त सही आहे, पर यार टाइम न आहे मूंखे, मां कल्ह मार्केट मां थी आयमि यार। कल्ह वठी आई आहीं तूं? चलो सही आहे, पाऊं अचां थी, ॾेखारिजां मूंखे। न उहे मां मोकिले छॾियो। छो कंहिंॾे मोकिले छॾे? जल्दी वेई, मां सिलाई जे लाइ मोकिले छॾिया आहिनि। पोइ हाणे कपिड़ा सिबाइण लाइ मोकिलिया हूंदई, ॿियूं शयूं त तोॾे हूंदियूं। जी भेण खे शादी में वञिणो हो न, हुन ॾे मोकिले छॾिया आहिनि। अच्छा तुंहिंजी भेण खणी वई आहे शादी में वञिणो अथसि, चलो सही आहे। दिलि में न चवां चवां त हलां मां तो सही आहे सही आहे, आउं वञण जी तयारी थी कयां। हिकिड़ा 5,000, अॼु दिलि ॾाढो ख़ुशि आहे। 5,000 में दोस्त खे बाहि ॾेई छॾी, 5,000 खणी पंहिंजे मुड़ुस जी जेब खे बाहि ॾेई छॾी। हे इहे 5,000 केॾे सुकून वारा आहिनि। हाणे मां छा कंदमि, मां वेंदमि खारादर,
खरादर मां इलाही सामान वठी 5000 जा 3-4 वॻा मूंखे मिली वेंदा। वठी अची थी सभिनि खे साड़ियां पाईंदमि, नवां नवां वॻा।